मनाड़ो भरिसां तेज़ रफ़्तार ट्रक जे टक्कर में पीउ ऐं पुट जी भाट जी फौत, जॾहिं ते हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। मोरो बांधी रोड ते ॻोठ सजण चांडियो वटि तेज़ रफ़्तार ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल ते सवार ॻोठ अब्दुल मजीद ॾाहरी वासी 35 वरियनि जो अब्दुल गनी ॾाहरी ऐं संदसि 8 वरियनि जो मासूम पुट सालम ॾाहरी थॾे ते चीभाट जी फौत थी विया। जॾहिं त हादसे में फौती नौजवान जो वॾो पुट मोहम्मद अवैस ॾाहरी सख़्त ज़ख़्मी थी पियो। इतला ते फ़क़ीराबाद पुलिस हादसे वारे हंधि पहुची ॿिन्ही फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी नींगर खे रूरल हेल्थ सेंटर सोनहरी फार्म आंदो, जिते को बि डॉक्टर मौजूदु न हुअण सबबि ज़ख़्मी नींगर केतिरनि कलाकनि ताईं इस्पताल में तड़पंदो रहियो। हादसे जो शिकार ॻोठणनि जे वारसनि अब्दुल रहीम ॾाहरी, निज़ामुद्दीन ॾाहरी, हाजन ॾाहरी ऐं ॿिनि एहतजाज कंदे दाहियो आहे त सोनहरी फार्म रूरल हेल्थ सेंटर में को बि डॉक्टर मौजूदु न हुअण करे संदन मासूम नींगर सख़्त तकलीफ़ में इस्पताल अंदरि तड़पंदो रहियो, जॾहिं त डॉक्टर न हुजण करे फौती पीउ ऐं पुट जे लाशनि जो पोस्टमार्टम पिणु नाहे थी सघियो। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सिहत खाते जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो, सेक्रेटरी सिहत ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त रूरल हेल्थ सेंटर में डॉक्टर ऐं अमले जे गैर मौजूदगी जो नोटिस वठी इंसानी जानियूं बचायूं वञनि। ॿिए पासे फ़क़ीराबाद पुलिस हादसे वारे हंधि तां ट्रक खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो, जॾहिं त हादसो कंदड़ ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वञण में कामयाबु थी वियो। अमजद अली भट्टी, HSTV न्यूज़, मनहड़ो।